ओम शांति। अॼु जी मुले तारीख़ है 13/9/2025। अॼु मेरा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार तव्हांखे देवता ठहिणो आहे, इन करे माया जे अवगुणनि जो त्याग करे करो। गुस्सो करणु, मारणु, तंग करणु, बुरो कमु करणु, चोरी चकारी करणु, इहे सभु महापाप आहे। प्रश्न आहे हिन ज्ञान में कहिड़े ॿार तिखा वञी सघंदा आहिनि। घाटो कंहिंखे पवंदो आहे। उत्तरार्ध जे पंहिंजो पोता मेल जेका पंहिंजो पोता मेल रखणु ईंदो आहे, जेके उहे हिन ज्ञान में ॾाढो तिखा वञी सघंदा आहिनि। घाटो उन्हनि खे पवंदो आहे जो देही अभिमानी न ठहींदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि वापारी माण्हुनि खे पोता मेल कढण जी आदत हूंदी आहे, उहे हिते बि तिखा वञी सघंदा आहिनि। गीता मुखड़ो ॾिसी वटि प्राणी। ओम शांति। रूहानी पाठधारी ॿारनि प्रति बाबा सम्झाईंदा आहिनि, छो जी रूह ई पाठ वॼाईंदी आहे न। बेहद जे नाटक में रूह ई पाठ वॼाईंदी आहे। आहे त मनुष्य न। ॿार हिन समय पुरुषार्थ करनि था, बल वेद शास्त्र पढ़ंदा आहिनि, शिव जी पूजा कंदा आहिनि, परंतु बाप चवंदा आहिनि इन्हनि सां कोई मूंखे प्राप्त न करे सघंदा आहिनि, छो जो भक्ति आहे ई उतरती कला। ज्ञान सां सदगति थींदी आहे त ज़रूरु कोई सां उतरदा बि हूंदा न। ये खेल आहे जेके कोई बि ॼाणंदो न आहे। शिवलिंग खे सभु पूॼंदा आहिनि त उन्हनि खे ब्रह्म न चईंदासीं। उहो केरु आहे जंहिंखे पूॼंदा आहिनि, उन्हनि खे बि ईश्वर सम्झी करे पूॼा कंदा आहिनि। है न, उहो केरु आहे? कोई ब्रह्म, कोई उहो थोरी आहे जंहिंखे पूॼा कंदा आहिनि। उन्हनि खे बि ईश्वर सम्झी पूॼा कंदा आहिनि। है न, ब्रह्म त हिकु जॻह आहे रहण जी, है न, लेकिन माण्हू उन्हनि खे बि ईश्वर सम्झी पूॼा कंदा आहिनि। तव्हां जॾहिं पहिरियों भक्ति शुरू कंदा आहियो त शिवलिंग हीरे जो ठाहींदा आहियो। हाणे त ग़रीब ठही विया आहियो त पत्थर जो ठाहींदा आहियो। हीरे जो लिंग हुन समय 4-5 हज़ार जो हूंदो। हिन समय त हुनजो दाम 5-7 लख थी वेंदो हूंदो, ऐं हाणे त ॿियो ई जास्ती हूंदो। इहे त बाबा हुन समय पिया चवनि। अहिड़े हीरे हाणे मुश्किल निकिरंदा आहिनि, पत्थर बुधी थी विया आहिनि त पूॼा बि पत्थरनि जी कंदा आहिनि। ज्ञान बिगर जॾहिं ज्ञान आहे त तव्हां पूॼा न कंदा आहियो। चैतन्य सम्मुख में आहे न, उन्हनि खे ई तव्हां यादि कंदा आहियो, ॼाणंदा आहियो। यादि सां विक्रम विनाश थींदा आहिनि। ॾिसो, हाणे बाबा चैतन्य में आहिनि, असांखे पतो आहे, लेकिन बाबा जी पूॼा थोरी कंदा आहिनि। कंदा बि कीअं, है न। चलो ब्रह्मा बाबा जे शरीर में आया शिव बाबा, त हुन समय पूॼा त, छो जो शिव बाबा वटि त शरीर ई न आहे न, ॾेखाए में थोरी ॾींदा आहिनि। हा भई, ब्रह्मा बाबा जे शरीर में ईंदा आहिनि, है न, ब्रह्मा बाबा जे शरीर में ईंदा आहिनि, लेकिन नज़र थोरी ईंदा आहिनि, है न। त पूॼा कंहिंजी कंदा? त बाबा चवनि था हाणे चैतन्य में आहियां मां, त बि सम्मुख आहियां। उन्हनि खे तव्हां यादि कंदा आहियो, ॼाणंदा आहियो। यादि सां विक्रम विनाश थींदा। गीत में बि आहे न, हे ॿार प्राणी चइबो आहे आत्मा खे। प्राण निकिरी विया पोइ जीअं मुर्दो, आत्मा निकिरी वेंदी आहे। आत्मा अविनाशी आहे। आत्मा जॾहिं शरीर में प्रवेश कंदी तॾहिं चैतन्य आहे। बाप चवंदा आहिनि हे आत्माऊं, पंहिंजे अंदरि जांच करो केसि ताईं दैवी गुणनि जी धारणा थी। कोई विकार त न आहे न, चोरी चकारी आदि जो कोई आसुरी गुण त न आहे न। आसुरी कर्तव्य करण सां पोइ किरी पवंदा आहिनि, एतिरो दर्जो न पाए सघंदा आहिनि। ख़राबु आदत खे मिटाइणो ज़रूरु आहे। देवता कॾहिं कोई ते गुस्सो न कंदा आहिनि। हिते असुरनि द्वारा केतिरी मार खाईंदा आहिनि, छो जी तव्हां दैवी संप्रदाय ठाहींदा आहियो। माया केतिरी दुश्मन ठाहे ॾींदी आहे।
माया जे अवगुण काम कंदा आहिनि, मारणु, तंग करणु, बुरो कमु करणु, इहे सभु पाप आहे। तव्हां ॿारनि खे त ॾाढो शुद्ध रहणो खपे। चोरी चकारी आदि करणु त महान पाप आहे। बाप सां तव्हां प्रतिज्ञा कंदा आया आहियो, बाबा मुंहिंजो त तव्हां हिकु ॿियो न कोई, असां तव्हांखे ई यादि कंदासीं। भक्ति मार्ग में भल ॻाईंदा आहिनि, परंतु उन्हनि खे पतो न आहे कि यादि सां छा थींदो। उहो त पाप खे ॼाणंदा ई न आहिनि। हिकु तरफ़ चईंदा आहिनि नाम रूप सां निहारो, ॿियो तरफ़ पोइ लिंग जी पूजा कंदा आहिनि। तव्हांखे सुठी रीति सम्झी करे पोइ सम्झाइणो आहे कि अगरि नाम रूप सां निहारो आहे त पोइ लिंग छो ठाहींदा आहियूं। उन्हनि जा एॾा सारा अलॻि अलॻि रूप ठाहे अलॻि अलॻि नाम रखी छो पूजंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि इहे बि जज करो कि महान आत्मा कंहिंखे चइबो आहे। श्री कृष्ण त नंढो ॿार स्वर्ग जो प्रिंस आहे न, उहो महात्मा आहे या अॼुकल्ह जा कलयुगी मनुष्य आहिनि। उहो विकार सां पैदा न थींदा आहिनि, उहो विकार सां पैदा न थींदो आहे। कृष्ण उहो त निर्विकारी दुनिया आहे न, ये त विकारी दुनिया आहे न। विकारी दुनिया में विकार से पैदा थियल वारे माण्हुनि खे बि माण्हू प्रिंस प्रिंसेस चई छॾींदा आहिनि, किंग क्वीन ठाहे छॾींदा आहिनि। निर्विकारी खे ॾाढो टाइटल ॾेई सघंदा आहियूं। विकारी जो छा टाइटल आहे। श्रेष्ठाचारी त हिकु बाप ई ठाहींदा आहिनि न, उहा आहे सभिनि खां ऊच ते ऊच। सभु मनुष्य पाठदारी आहिनि त पाठ में ज़रूरु अचिणो पए। सत्युग आहे श्रेष्ठ मनुष्यनि जी दुनिया। जानवर आदि सभु श्रेष्ठ हूंदा आहिनि हुते माया रावण ई न आहे। हुते अहिड़ा कोई तमोगुणी जानवर हूंदा ई न आहिनि। सत्युग में त विकार जो नाम ई न आहे, पोइ हुते ॿार कीअं पैदा थींदा, इहे बि तव्हां ॿार ॼाणंदा आहियो। हुते विकार हूंदो न आहे, हुते आहे ई योग बल। बाप चईंदा आहिनि तव्हांखे देवता ठाहिणो आहे त पंहिंजी जांच पूरी करो। महिनत बग़ैर विश्व जो मालिक ठही न सघंदो। जीअं तव्हांजी आत्मा वेंदी वैसे बाबा बि वेंदी, हिन में मुंझण जी कोई दरकार न आहे। कोई चईंदा आहिनि असां ॾिसूं, बाबा चईंदा आहिनि ॾिसण वारनि जी त तव्हां ॾाढी पूजा कई, फ़ाइदो त कुझु न थियो। हाणे यथार्थ रीति तव्हांखे सम्झाईंदो आहे। मुंहिंजे में सॼो पाठ भरियलु आहे। सुप्रीम सोल आहियां न मां, सुप्रीम फादर। कोई बि ॿार पंहिंजे लौकिक बाप खे ईअं न चईंदा। हिक खे ई चइबो आहे। सन्यासियुनि जो त ॿार आहिनि न, त बाप सन्यासियुनि खे त ॿार आहिनि न, जो बाप चए उन्हनि खे। इहे त सभी आत्माउनि जो बाप आहे, शिव बाप जो वरसो ॾींदा आहिनि। उन्हनि खे कोई गृहस्थ आश्रम त न चईंदासीं न, उन्हनि जो कोई गृहस्थ आश्रम त ठहिरियो न शिव बाबा जो, है न। बाप वेई सम्झाईंदा आहिनि तव्हां ही 84 जन्म भोॻिया। पहिरियों तव्हां सतो प्रधान हुयो, पोइ हेठि उतरंदा आया। हाणे कोई पंहिंजे खे सुप्रीम थोरी चईंदा, हाणे त हेठि सम्झंदा आहिनि। बाबा बार बार सम्झाईंदा आहिनि मूल ॻाल्हि इहा पंहिंजे अंदरि ॾिसो कि असां में कोई विकार त न आहे न। राति जो रोज़ु पंहिंजो पोतामेल कढो। वापारी माण्हू हमेशह पोतामेल कंदा आहिनि। गवर्नमेंट सर्वेंट पोतामेल न कढी सघंदी आहे, उन्हनि खे त मुक़ररु तनख़्वाह मिलंदी आहे। हिन ज्ञान मार्ग में बि वापारी तिखा वेंदा आहिनि, पढ़ा लिखा ऑफिसर्स एतिरा न वेंदा आहिनि। वापारियुनि में त अॼु 50 कमाया कल्ह 60 कमाया कॾहिं घाटो थी वेंदो आहे। गवर्नमेंट सर्विस जी त फिक्स पे हूंदी आहे। इन कमाई में बि अगरि देही अभिमानी न थींदा त घाटो पइजी वेंदो। माताऊं त वापारु कंदियूं न आहिनि, अॼुकल्ह त कंदियूं आहिनि। हुननि जे लाइ पोइ ॿियो ई सहज आहे। कन्याउनि जे लाइ त सहज आहे, छो जी माताउनि खे त सीढ़ी उतरणी पवंदी आहे। बलिहारी उन्हनि जी जो एतिरी महिनत कंदा आहिनि। कन्याऊं त विकार में वही न त छॾनि बि छा। पुरुषनि खे त महिनत लॻंदी आहे, है न। जेका अदर कुमारी हूंदा आहिनि उन्हनि खे त महिनत लॻंदी आहे न, कुटुंब परिवार जी संभाल करणी पवंदी आहे। ऐं कुमारनि खे बि पंहिंजे
अगरि शादी न बि कंदा त बि माउ बाप जी त संभाल करण लाइ पवंदी न, है न। सीढ़ी त कुटुंब परिवार जी संभाल करणी पवंदी आहे। सीढ़ी जो जड़ी उहा सॼी उतरणी पवंदी आहे। घड़ी घड़ी माया थप्पड़ मारे छॾंदी आहे न। हाणे तव्हां ॿार बीके ठहिया आहियो। कुमारी पवित्र ई हूंदियूं आहिनि। सभिनि खां जास्ती थींदो आहे पति जो प्रेम। तव्हांजो त पति आहिनि जो पति परमात्मा खे यादि करिणो आहे, ॿियो सभिनि खे भुलिजी वञिणो आहे। माउ बाप जो प्यारु ॿारनि में हूंदो आहे न। ॿार त आहिनि ई अंजान। शादी खां पोइ मोह शुरू थींदो आहे। पहिरियों स्त्री प्यारी लॻंदी आहे, पोइ विकार में ढकेलण जी सीढ़ी शुरू करे ॾींदा आहिनि, है न। कुमारी निर्विकारी आहे त उनखे पूॼिबो आहे। तव्हांजो नाम ई आहे बीके। तव्हां महिमा लाइक़ु ठही पोइ पूॼा लाइक़ु ठहींदा आहियो। बाबा ई तव्हांजो टीचर बि आहे। तव्हां ॿारनि खे नशो रहणो खपे। असां स्टूडेंट आहियूं, है न। त तव्हां ॿारनि खे नशो रहणो खपे। असां स्टूडेंट आहियूं। भॻवान ज़रूरु भॻवान भगवती ई ठाहींदा न। भॻवान ज़रूरु भॻवान भगवती ई ठाहींदा। सिर्फ़ु सम्झाइबो आहे भॻवान हिकु आहे, बाक़ी सभु भाई भाई आहिनि। ॿियो कोई कनेक्शन आहे ई न। प्रजापिता ब्रह्मा जी सां रचना थींदी आहे, पोइ वृद्धि थींदी आहे। आत्माउनि जी वृद्धि न थींदी, वृद्धि मनुष्यनि जी थींदी आहे। आत्माऊं त लिमिटेड नंबर आहे, ॾाढा ईंदा रहंदा आहिनि। जेसि ताईं हुते आहिनि ईंदा रहंदा। झाड़ वधंदो रहंदो। ईअं न की सुखिजी वेंदो। इन्हनि जी भेट बनियन ट्री सां कबी आहे। फाउंडेशन आहे न, बाक़ी सॼो झाड़ बीठो आहे। तव्हांजो बि ईअं ई आहे न, फाउंडेशन आहे न कुझु निशानी आहे। हाणे ताईं बि मंदिर ठाहींदा रहंदा आहिनि। मनुष्यनि खे थोरी पतो आहे की देवताउनि जो राज्य कॾहिं हुयो, पोइ काॾे विया। इहे नॉलेज तव्हां ब्राह्मणनि खे ई आहे। मनुष्यनि जो त इहे मालूम ई न आहे। परमात्मा स्वरूप बिंदी आहे। गीता में लिखियलु आहे की उहो अखंड ज्योति स्वरूप आहे। अॻियां ॾाढनि खे साक्षात्कार थींदो हुयो। भावना अनुसार ॾाढो लाल थी वेंदा हुया। बसि असां न सहन करे सघंदा आहियूं। हाणे उहो त साक्षात्कार हुयो। बाबा चईंदा आहिनि साक्षात्कार सां कोई कल्याण न आहे। हिते त मुख्य आहे ई यादि जी यात्रा। जीअं पारो खिसकी वेंदो आहे, यादि बि घड़ी घड़ी खिसकी वेंदी आहे। केतिरा चाहींदा आहिनि बाप खे यादि करूं, पोइ ॿिया ख़्याल अची वेंदा आहिनि। इन में ई तव्हांजी रेस आहे। ईअं न की फट सां पाप मिटिजी वेंदा, समय लॻंदो आहे। कर्मातीत अवस्था थी वञे त पोइ इहे शरीर ई न रहे। परंतु हाणे कोई कर्मातीत अवस्था खे पाए न सघंदा आहिनि। पोइ उन्हनि खे सत्युगी शरीर खपे न, अगरि कर्मातीत पाइजी आहे त। हाणे तव्हां ॿारनि खे बाप खे यादि करिणो, पंहिंजे खे ॾिसंदा रहो। असां खां कोई बुरो कर्म त न थींदो आहे न। पोता में ज़रूरु रखिणो आहे। अहिड़े वापारी झटि साहूकार ठही सघंदा आहिनि। बाबा वटि जो नॉलेज आहे उहो ॾियनि था। बाबा चईंदा आहिनि मुंहिंजी आत्मा में इहे ज्ञान नूंदल आहे। हू बहू तव्हां ई चईंदा आहियो जो कल्प पहिरियों हू बहू तव्हांखे उहे ई चईंदा आहिनि जो कल्प पहिरियों ज्ञान ॾिनो हुयो। ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि, ॿिया छा ॼाणनि था। हिन सृष्टि खे ॼाणंदा आहियो। हिन में सभु एक्टर्स जो पार्ट हूंदल आहे। अदली बदली न थी सघे। न कोई छुटकारो पाए सघंदो आहे। बाक़ी समय मुक्ति मिलंदी आहे, है न। तव्हां त ऑलराउंडर आहियो न, बाक़ी सभिनि खे मुक्ति मिली वेंदी। तव्हांखे त ऑलराउंडर पार्ट वॼाइणो आहे। 84 जन्म हूंदा आहिनि न, बाक़ी सभु पंहिंजे घर में हूंदा, पिछाड़ी में ईंदा। मोक्ष चाहिण वारा हिते ईंदा न, उहो पिछाड़ी में हली वेंदा। ज्ञान कॾहिं ॿुधंदा न। जेका मोक्ष चाहींदा आहिनि उहा लास्ट में ईंदा, हाणे न ईंदा। उहा त कॾहिं राजयोग थोरी सिखंदा, उहो थोरी ज्ञान कॾहिं
ॿुधंदा मच्छरनि सां दृश्य आया विया। तव्हां बि ड्रामा अनुसार पढ़ंदा आहियो। ॼाणंदा आहियो बाबा 5000 वर्ष पहिरियों बि ईअं राजयोग सेखारियो हुई। तव्हां ॿियनि खे सम्झाईंदा आहियो शिव बाबा ईअं चईंदा आहिनि। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो असां केतिरा ऊच हुयासीं, हाणे केतिरा नीच ठहिया आहियूं। पोइ बाबा ऊच ठाहींदा आहिनि त अहिड़ो पुरुषार्थ करिणो खपे। हिते तव्हां ईंदा आहियो रिफ्रेश थियण। इन जो नाम ई आहे मधुबन। तव्हांजे कलकत्ता बॉम्बे में थोरी मुरली हलाईंदा आहिनि, मधुबन में ई मुरली वॼंदी आहे न। मुरली ॿुधण लाइ बाबा वटि अचिणो आहे, अची करे रिफ्रेश थियणो आहे, नई नई पॉइंट्स निकिरंदियूं आहिनि। समक ॿुधण सां त फील कंदा आहियो न, ॾाढो फ़र्क़ु रहंदो आहे। अॻियां हली ॾाढो पार्ट ॾिसंदासीं। बाबा पहिरियों खां सभु ॿुधाए ॾींदा त टेस्ट ई निकिरी वेंदी, टेस्ट बि निकिरी वेंदी। ऐं जिते बाबा खे एग्ज़ाम वठिणो हूंदो आहे, भई ॿार कीअं स्टेज ते पहुचा आहिनि, उहो बि निकिरी वेंदी न। आहिस्ते आहिस्ते इमर्ज थींदो आहे, सेकेंड न मिले ॿिए सां। बाबा आया आहिनि रूहानी सेवा करणु, त ॿारनि जो बि फ़र्ज़ु आहे रूहानी सेवा करणु। कम से कम इहो ॿुधायो बाप खे यादि करो, पवित्र रहो। पवित्रता में ई फेल थी वेंदा आहिनि, छो जो यादि न कंदा आहिनि न। तव्हां ॿारनि खे ॾाढी ख़ुशी थियणी खपे। असां बेहद जे बाप जे सम्मुख वेठा आहियूं, जेकी कोई बि न ॼाणंदा आहिनि। ज्ञान सागर उहा शिव बाबा आहे। देहदारीनि सां बुद्धि योग कढी ॾियणो आहे, शिव बाबा जो ई रथ आहे न। इन्हनि जो रिगार्ड न रखंदव त धर्मराज द्वारा ॾाढा डंडा खाईंदा। वॾनि जो रिगार्ड त रखिणो खपे। आदि देव जो केतिरो रिगार्ड रखंदा आहिनि, जड़ चित्र जो केतिरो रिगार्ड आहे, त चैतन्य जो केतिरो रिगार्ड हुजणो खपे। अच्छा मीठे मीठे सिके लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार अंदरि में पंहिंजी जांच करो, दैवी गुण धारण करणु, ख़राबु आदत खे कढी ॾियणो आहे, प्रतिज्ञा करणी आहे बाबा असां कॾहिं बि बुरो कमु न कंदासीं। ॿियो आहे कर्मातीत अवस्था खे प्राप्त करण लाइ यादि जी रेस करणी आहे, रूहानी सेवा ते तत्पर रहणो आहे, वॾनि जो रिगार्ड रखिणो आहे। वरदाना फॉलो फादर जे पाठ द्वारा मुश्किल खे सहज ठाहिण वारा तीव्र पुरुषार्थी ठहो। मुश्किल खे सहज ठाहिण व लास्ट पुरुषार्थ में सफलता प्राप्त करण लाइ पहिरियों पाठ आहे फॉलो फादर। ये पहिरियों पाठ ई लास्ट स्टेज खे समीप लाहींदो। हिन पाठ सां अबूल हिकरस ऐं तीव्र पुरुषार्थी ठही वेंदा, छो जो कंहिं बि ॻाल्हि में मुश्किल तॾहिं लॻंदी आहे जॾहिं फॉलो करण जे बजाए पंहिंजी बुद्धि हलाईंदा आहियो। इन सां पंहिंजे ई संकल्प जे जाल में फसी वेंदा आहियो, त पोइ समय बि लॻंदो आहे और शक्ति बि लॻंदी आहे। अगरि फॉलो कंदा वञो त समय और शक्ति ॿई बची वेंदा, जमा थी वेंदा। स्लोगन आहे सचाई सफ़ाई खे धारण करण लाइ पंहिंजे स्वभाव खे सरल ठाहियो। सचाई सफ़ाई खे धारण करण लाइ पंहिंजे स्वभाव खे सफल ठाहियो। अव्यक्त इशारो जो स्लोगन आहे जेतिरो समय मनसा सेवा में बिज़ी रहंदा ओतिरो सहज माया जी थी वेंदा। सिर्फ़ु स्वयं जे प्रति भावुक न ठहो, लेकिन ॿियनि खे बि शुभ भावना शुभकामना द्वारा परिवर्तन करण जी सेवा करो। भावना ऐं ज्ञान, स्नेह ऐं योग ॿिन्हिनि जो बैलेंस हुजे, भावना बि हुजे ऐं ज्ञान बि हुजे। हीअ न भावना जे कारण भई हिननि जो कल्याण करिणो आहे त असां बाबा जी श्रीमत जे विपरीत बि हली वञूं, न। भावना बि हुजे, ज्ञान बि हुजे, स्नेह ऐं योग ॿिन्हिनि जो बैलेंस हुजे। कल्याणकारी त ठहिया आहियो, हाणे बेहद विश्व कल्याणकारी ठहो। बाबा चवनि था कल्याणकारी त ठहिया आहियो, हाणे बेहद विश्व जा कल्याणकारी ठहो। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो।